15 शोबान राति ऐं ॾींहुं आहे, इन में कहिड़ी इबादत कजे? छो जो राति जेका आहे उहा गुज़री चुकी आहे, त अॼु असांखे जेको ॾींहुं मिलियो आहे त ॾींहं में पूरो ॾींहुं असां कहिड़ी इबादत करणु खपे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॾींहुं ऐं राति जो हिकु टाइम आहे, इहो अल्लाह रब्बुल आलमीन हिकु पाण ई जो इंतिखाब कयो आहे त तव्हां ॾींहं में कहिड़ा कमु कयो, राति जो कहिड़ा कयो। अल्लाह रब्बुल आलमीन ॾींहं जे लाइ फरमायो वजअलना नहार मआशा, असां ॾींहं खे तव्हांजे लाइ मुआश जे लाइ बणायो आहे, यानी पंहिंजे रोज़ी रोटी कमाइण महिनत जे लाइ। त मां सम्झां थो त जेकॾहिं अॼु जे ॾिहाड़े में 15 शाबान जे बहितर में बहितर आहे त इन ॾिहाड़े ते रोज़ो रखियो वञे, त रोज़ो जेकॾहिं रखियो वञे त तमामु अफ़ज़ल आहे, बहितर आहे। जेकॾहिं रोज़ो नाहे रखी सघिजो त कोशिशि करे अॼु जे ॾींहं में का बि नमाज़ क़ज़ा न थिए, फ़र्ज़ नमाज़ आहे, पहिरियां जेके अल्लाह ताला जा फ़राइज़ आहिनि उहो पूरो कजे। नमाज़ बि आहे, उन सां गॾु हलाल रोज़ी जेकी आहे उहा कमाइण ऐं उहा हासिलु करणु उहा लाज़िम आहे। ॿी शइ इहा त भलारे ॾींहं में ख़ासि तौर ते या हू हमेशह बि ॿिनि शयुनि जो ख़्यालु कयो वञे, हिकु हलाल, ॿियो हराम। हराम कम खां हमेशह परहेज़ कई वञे ऐं जाइज़ ऐं हलाल शइ जो हमेशह इंतिखाब कयो वञे, उनखे हासिलु कयो वञे। जॾहिं त अहिड़ा भला ॾींहं अचनि था, जीअं अॼु 15 जो ॾींहुं आहे, त अॼु जे ॾिहाड़े जो अदब एतिराम कंदे हर बुरे फ़ेल खे, हर ग़लति शइ खे, हर हराम शइ खे छॾे ॾिजे ऐं न कजे। ऐं जेको बि भलो कमु हासिलु थी सघे थो उहो तव्हां भलो कमु कयो। उनमें इहो बि आहे, अॼु कंहिंसां तव्हां कूड़ न ॻाल्हायो ऐं थी सघे त माण्हुनि खे तव्हां अहिड़ा अल्फाज़ अदा कयो जंहिंसां ॿिए जी दिलि जेकी आहे ॾाढी ख़ुशि थिए। इंसानियत खे ख़ुशि करण वारा कमु उहे कयो। जॾहिं तव्हां माण्हुनि खे ख़ुशि कंदव, राज़ी कंदव, त उहो रब ताला तव्हांखे पंहिंजी रज़ा अता फ़रमाईंदो। ऐं जॾहिं उन्हनि जे माण्हुनि खे तव्हां हराम तरीक़े सां, नाजाइज़ तरीक़े सां, फ्रॉड सां, धोखे सां या कहिड़े तरीक़े सां बि तकलीफ़ ॾियो था, त अल्लाह ताला नाराज़ थींदो आहे। ऐं वरी हिन ॾींहं में त रब ताला ॾाढो नाराज़ थींदो। ॾिसो, हिकिड़ो गुनाह थींदो आहे त आम जॻह ते, जेकॾहिं उहो गुनाह मस्जिद में कयो वञे, कूड़ ॿाहिरि ॻाल्हाइण त गुनाह आहे, मस्जिद में ॻाल्हायो वञे त तमामु वधीक। ईअं गुनाह ॿाहिरि करण जो गुनाह थोरो आहे, ग़लति कमु। जेकॾहिं खाना काबा में, हरम शरीफ़ में, उते कजे तमामु वॾो, छो त हिकु शइ जो हिकु मक़ाम जी पंहिंजी फज़ीलत आहे। ईअं जेका ॾींहं अचनि था, आम ॾींहंनि में ग़लति कमु करण में उहो गुनाह आहे, लेकिन जॾहिं अफ़ज़ल ॾींहं अचनि था, जीअं 15 शाबान जो ॾींहुं आहे, त इन में वरी ग़लति कमु करण जो गुनाह वरी तमामु वॾो थींदो आहे। इन करे हर गुनाह, हर बुरे फ़ेल खां परहेज़ कजे ऐं हर भलो कमु कजे। ऐं जॾहिं तव्हां हुकूकुल्लाह जे यानी नमाज़ 5 वक़्त तव्हां पढ़ो था अॼु जे ॾींहं में, त पोइ तव्हां हुकूकुल इबादनि जेके आहिनि उहे अदा कयो। कंहिंजो तव्हां ते जेकॾहिं कर्ज़ु आहे त उहो अदा कयो, ऐं जेकॾहिं कंहिं सां वाइदो आहे त उहो वाइदो पूरो कयो। ऐं अहिड़े नमूने सां तव्हांजा वालिदैन आहिनि त तव्हां उन वालिदैन जी जेतिरी अॼु ख़िदमत करे सघो था कयो। छो वॾो ॾींहुं आहे, उन जी थोरी बि दुआ तव्हांजे लाइ वॾो कुझु करे सघे थी। ईअं पंहिंजी फैमिली आहे, उन खे ख़ुशि कयो, पंहिंजा ॿार आहिनि उन्हनि खे ख़ुशि कयो। ऐं इन सां गॾु अॼु जे ॾिहाड़े में तव्हां ख़ुशियूं जीअं थींदियूं आहिनि, हिकु अल्फाज़ थींदा आहिनि, हिकु तव्हां सां कोई उथे गॾु वेहे थो, उन खे तव्हां ख़ुशि करो। ऐं ॿी शइ इहा आहे त अॼु जेके मुहताज माण्हू आहिनि, ख़ासि तौर ते बीमार माण्हू आहिनि, उन्हनि वटि दवा न हूंदी, ऐं या हिकिड़ो माण्हू उन खे कंहिं मतिलबु जाइज़ कम जी सिफ़ारिश करणी आहे, या उन जी माली तौर ते मदद करणी आहे, या उन जी का कहिड़े नमूने सम्झ सपोर्ट करणी आहे, जंहिंखे ॿिए लफ़्ज़नि में चऊं त अॼु जे ॾिहाड़े में तव्हां कंहिं बि शइ जे लाइ आसानी पैदा कयो। इंसान ज़ात न फ़क़ति, का बि शइ आहे, तव्हां उन जे लाइ आसानी कयो था, त अल्लाह ताला तव्हांजे लाइ खोड़ सारियूं आसानियूं जेकियूं हिन ॾींहं जी बरकत सां अता फ़रमाईंदो।